असां ही जेको पैनल ईजाद कयो आहे उन जे मदद सां असांजी घर जी जेका टांकी आहे उहा पाण ई फुल थी वेंदी। जेकॾहिं असांजी टांकी ख़ाली थी वेंदी त हीअ हिकु इलेक्ट्रॉनिक डिवाइस ईजाद कई आहे, इहा पंहिंजो कमु सर अंजाम ॾींदी ऐं टांकीअ खे फुल कंदी। हिन इलेक्ट्रॉनिक डिवाइस में असां मखसूस पुर्ज़ा यानी पार्ट्स लॻाया विया आहिनि, जिन जे बदौलत असां हिन टांकीअ खे फुल था करियो। हिन में हिकु पुर्ज़ो असां लॻायो आहे जेको आयरन आहे। आयरन जे सतह ते पाणी जॾहिं पहुची वेंदो त हीअ इलेक्ट्रॉनिक डिवाइस वारी जो कनेक्ट आहे मोटर उहो ऑफ थी वेंदो। जेकॾहिं हिन जो लेवल जेका आहे आयरन जी पाणीअ जे सतह खां हेठि थी वेंदी त इलेक्ट्रॉनिक डिवाइस चालू थी वेंदी। जेकॾहिं तव्हां पंहिंजी नूली या जेको नलको आहे तव्हांजे घर में जेको लॻल उहो हलाईंदव, तव्हां उते ई वेठा हूंदव त जेकॾहिं तव्हांजे टांकीअ जो पाणी घटि थींदो वेंदो त उतां ई तव्हांखे हिनखे हलाइण जी ज़रूरत न पवंदी। हीअ ऑटोमेटिक सिस्टम आहे, हीअ पाण ई चालू थी वेंदो। हिन जे मदद सां असां वॾियूं इंडस्ट्री बि ठाहे सघूं था ऐं उन में अहिड़ा जेके फिज़िक्स जा मॉडर्न फिज़िक्स जा औज़ार आहिनि इस्तेमालु करे असां पंहिंजे कंट्रीअ खे बहुत सारी ऐं तरक़ी फ़राहम करे सघूं था। इंशाअल्लाह थैंक यू। सुभाणे असां ॿियो लेक्चर ॾींदासीं हिन जे मॉडर्न फिज़िक्स जे एप्लीकेशन जे